अबा ओ हलो हलो किथे मिलदी हलो हलो छा हलो हलो छा ओ बंद न थींदे ए केड़ो बंद ए हलो हलो केड़ो यो यो हलो हलो वो फोन टेलीफोन हां सामू मिलनी हां चालू है बंद ही चालू मिल गई नहीं हां अबा ओ तो जेड़ो थियो जेड़ो थियो ओ उते उड़स बाबा रोज दिया मानो रोज बिठा अंदर कंदा आहिनि वठंदा आहिनि ओ हलो हलो मूंखे मिलनी मिलंदी न तोखे ॿुधायां थो मिलंदी तो हर बार मूं सम्झो जेड़ो थियो हलो कोने माण्हू रस रोज हूंदी आहे हां पाउ सुभाणे री पई तो से को अॼु वरी सुभाणे रस हूंदी न रस रोज हूंदी आहे हां न पाउ इंजन वठी जा हां वठी न हां ठीक आहे इन पासे क्यों इन पासे नोकिया घणे जो हलो हलो ए हलो हलो केड़ो ए यो जो को हलो हलो यो ए पो मोबाइल चो न हां यो हां यो पैसा घणा है ने ए किथा ना ने टोप विकणी आयो टोप विकणी हां बियो रली विकणी आयो सब टोप विकणी हां हल वठी खणी वञ वठ खणी वञ हलो हलो कंदी हां कंदी न छो कोन कंदी भले चेक करे वञ चेक करे पेरी यो आ न यो हां यो आई छा करयास यो इनमें अंदर विझी दियम ए ई तो कंपनी वारो नंबर है अरे मुंहिंजी मैं आशुका जो नंबर आहे मुंहिंजी महबूबा जो मूंखे ॾिनी आहे इन करे त टोप रली जेकी आउं कंदो उहो बि विकिणी आयो आहियां ये पैसा खणी आयो आहियां समझी चले अरे या ए ई कंपनी वारी है चाचा ये मास्टर आउं ना तोखे पैसा मिलिया चेक कोन करी बस ॻाल्हाए पई हां ॻाल्हाए पई हा ॻाल्हाए पई हलो अबे पेंजो मोबाइल संभाल जे हां पेंजो खणे वणा ही पूछा करे जो ही वेलियो कुछ हेलो जानू इस कॉल के लिए बैलेंस ना काफी है लेकिन फिक्रमंद होने की बिल्कुल जरूरत नहीं पहुंचे करे तो घरे कपड़े विकणी मोबाइल वक्त मां अभी एक दबाएं और एडवांस लोन हासिल करें हलो हलो करण वारी बंद थी वई हिन मां मूंखे लॻे थो इंजन ख़राब वारी इंजन मूंखे ॾिनी आहे हींअर हुननि ॻाल्हायां पैसा वरितई पूरी कई हू वेठो हिते किलायो केड़ो ए मूंखे जेकी हिन ॾिनी हलो हलो केड़ी हलो हलो ए ये हा घणे में तो या वरती 6000 7000 ॾिनोमांसि बस अरे इया मागी आई 100 रुपए जी मोबाइल तो 6-7,000 रही अरे तू इंसान कोन ही चरियो तो कोनी अरे तू मुझे घरे बार मत कर को मुंह तो के नहीं आजा वठो 100 रुपए री मोबाइल वरी लए पियो करी गले ले 100 रुपया जी मोबाइल है बे साल उकड़ा हां हल अदा ई हलो हलो आ वठी आया ओ हुन का ठग हिकिड़ो आहे एक कोट पियो आहे वो वाला किला भजी हलो भूत आए ठग बिशनी तो ये इनमा इंजन वजन इंजन ए घणे वरती ने 6000 ई 100 का मते करे ही कोन तो 6000 निकर वञ हां 100 का मते करे ही कोन तो वञ तू घणा ॾींदे 100 रुपया मुझे वॾो ज़ुल्म करे ठग